नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त टंडो अलायर मां ख़बर ईंदा हलूं तो वज़ीर आला सिंध जी टंडो अलाए जे ताजिर बिरादरी ऐं ट्रेड यूनियन सां गॾिजाणी करे इन्हनि जा मसला ॿुधा। गॾिजाणी में सूबाई वज़ीरनि ऐं सेक्रेटरियुनि बि शिरकत कई। ताजिर बिरादरी जे अॻुवान रतन लाल सदर, सोनारा एसोसिएशन बशीर समूह टंडो अलायर, मेरान शुगर मिल्स जे GM एहतशामुल हक, फ्लोर मिल्स एसोसिएशन जे अनवर समूह, ताजिर चेंबर अॻुवान फैसल कुरैशी ऐं ॿियनि इन गॾिजाणी में शिरकत कई। वज़ीर आला सिंध तमाम ताजिरनि खे गॾिजाणी में भलीका ॾींदे चयो त आऊं अवां सां मिलण लाइ ऐं अवां जा मसला ॿुधण लाइ टंडो अलायर आयो आहियां। अवां जा जेके मसला आहिनि मूंखे खुली ॿुधायो। उन मौके ते टंडो अलायर जे ताजिरनि ॿुधायो त टंडो अलायर शहर में CCTV कैमराऊं लॻायूं वञनि त शहरी महफ़ूज़ रही सघनि। चंबड़ ऐं नसरपुर जे रोडनि खे ॿीहर ठाहे ॾिनो वञे। बाण जी शदीद खोट आहे। कोटा टंडो अलायर ज़िले जे टिनी तालुकनि खे बराबर जी बुनियाद ते ॾिनी वञे। टंडो अलायर ज़िले में पुलिस जी नफ़री जी खोट आहे, जंहिंखे पूरो कयो वञे। ताजिरनि वधीक चयो त टंडो अलायर में 45% केले जी फसल जी पैदावार आहे, जंहिं लाइ आबादगारनि खे ट्रांसपोर्ट लाइ अलॻि जॻह ॾिनी वञे। टंडो मोहम्मद खान ऐं टंडो अलायर रोडनि जी तइमीर कई वञे, जंहिं सां ॿिन्ही ज़िलनि में राब्ता क़ाइमु थी सघंदा। नंढनि सनतकारनि लाइ स्मॉल इंडस्ट्री ज़ोन क़ाइमु कया वञनि। उन मौके ते वज़ीर आला सिंध ताजिरनि जूं तजवीज़ूं ॿुधण खां पोइ चयो त टंडो अलायर में कुझु ॾींहं अॻु हिकु वाक़ियो पेश आयो, जंहिंखे तमामु जमायतुनि ऐं ताजिरनि गॾिजी ठीकु कयो। आऊं इन्हनि तमामु दोस्तनि जो थोराइतो आहियां। असां वॾी महिनत खां पोइ सिंध सूबे मां लसानियत ख़तमु करे मोहबतुनि जो सफ़र शुरू कयो आहे। न चयो त हिते मुख़्तलिफ़ ज़बानूं ॻाल्हाईंदड़ भाउ आहिनि। उन मौके ते वज़ीर आला सिंध SP टंडो अलायर ज़िले में हर सूरत में अमन खे क़ाइमु रखण जो हुकुम ॾिनो ऐं गॾिजाणी में वेठल सूबाई वज़ीर वक्स खे टंडो अलायर खां टंडो मोहम्मद खान ताईं रोड ठाहिण जी हिदायत कई। टंडो अलायर शहर जे रोडनि खे तइमीर करण लाइ ऐं ॿियनि मामरनि बाबति DC खे हुकुम ॾिनो। टंडो अलायर में स्मॉल इंडस्ट्री ज़ोन क़ाइमु करण जो पिणु वज़ीर आला सिंध ऐलान कयो। मुशीर ज़रायत खे बि फौरी तौर मामला हल करण जो हुकुम ॾिनो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।